بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه. الصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد. تأملات قرآنية أجي यारहों नंबर हूंदो, 11 हिसो अल्लाह ताला जी आयत असांजे अॻियां हिकिड़ी सूरत अल-बक़रा जी 186 आयत है। वइज़ा अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावत दाई इज़ा दआन फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशदून। अल्लाह ताला चए थो, या मुहम्मद, ओ नबी, या मुहम्मद, मुंहिंजा बाना तोखां पुछंदा त अल्लाह असांजो किथे आहे, त हुननि खे चओ त मां फ़इन्नी क़रीब, मां हुननि खां सफ़ा वेझो आहियां। उजीब दावत दाई, छो यानी जेके बि दुआ घुरंदा, जेकी शइ घुरनि था, जेकी शइ पुकारनि था, ज़बान हले थी नथी हले, दिलि में हुननि खे हसरत आहे काश अल्लाह सम्झी थो वञे, अल्लाह ॿुधे थो, उन्हनि जी दिलनि जो मालिक आहे, अल्लाह साईं दिलनि जो मालिक आहे। चए थो अजीब दावत दाई इज़ा दआन, पर पाण त दुआ त घुरे मूंखां, पुकारे, अंगल करे, फलियस्तजीबू ली, पोइ अल्लाह साईं चए थो मुंहिंजो बि चवण बि कनि, मुंहिंजे हुकमनि ते त हलनि, वलियुमिनू बी, ऐं मूं ते ईमान आणनि। हिते उलमा तफ़सीर चवनि था छा आहे युमिनू बी, अल्लाह सभु को त मञे थो, काफ़िर बि चए थो त माई गॉड, चवनि था न अंग्रेज़, चवंदा आहिनि अल्लाह असांजो, मञनि था त अल्लाह असांजो आहे, पर इहो न, ईमान असीं आणियूं जेॾीमहिल असांखे ख़बर पए त अल्लाह समीआ अलीमा क़दीरा रज़ाक़ा फ़त्ताहा रहमाना रहीमा, इहे अल्लाह जे नालनि में इंशाअल्लाह जेको असीं त शुरू कयो, जेको दोस्तनि खे ॿुधणु अचे सम्झंदा त इंशाअल्लाह सम्झी वेंदा त अल्लाह जे नालनि में केॾो असांखे फ़ाइदो थींदो। ऐं सभु को इंसानु चए थो हा अल्लाह त मालिक आहे, सभु उहो जेके न फ़रमान हूंदा आहिनि उहे बि चवंदा त अल्लाह मालिक आहे असांजो, पर युमिनू बी यानी मञनि त मां रज़ा खां, सम्झे त यानी ज़बान सां चवंदा हुआ त अल्लाह रज़ाक, अल्लाह ॾींदो, पर हुननि जे दिलि में, अल्लाह त दिलनि जो मालिक आहे, दिलनि में इहो आहे त अल्लाह सां मूंखे छो नथो ॾिए, अल्लाह जा ख़ज़ाना ख़ाली थी विया अलाए छा, अल्लाह मूं ते अलाए छा जे नाराज़ आहे अलाए छा, इहो दिलि में इहो उनजी हसरत हूंदी, छाजे लाइ, हुनजो ईमान इहो कोन्हे त हर शइ अल्लाह साईं असांजे लाइ करे थो, उहा असांजे लाइ भली आहे, पर असांखे वलाकिन्नकुम क़ौमुन तस्तअजिलून, अल्लाह ताला चए थो त न, पर तव्हां तकड़ था कयो। ऐं वरी ॿी जॻह ते अल्लाह साईं चए थो ख़ुलिक़ल इंसानु अजूल, इंसानु एॾो आहे जो चए थो हर शइ हिकु सेकंड में थिए, हींअर मां अमीर थियां, मां गाॾियुनि में घुमां, मां कारखाननि जो मालिक थियां या ईअं थियां जा, छो अल्लाह खे ख़बर आहे त तोखे जे हींअर ॾिनई तूं ख़राबु थी वेंदे, तूं जेके हींअर थोरी घणी तो में दीन ईमान आहे इहो बि ख़तमु थी वेंदो, तंहिंजे करे अल्लाह ताला इंसान खे बेक़दर, अल्लाह साईं चए थो हर शइ मां क़दर सां ॾींदुसि, मुनासिब शइ, जेतिरो अॻियो माण्हू बि ख़राबु बि न थिए, थिड़ी बि न वञे, तंहिंजे करे अल्लाह साईं असांखे पैदा करण खां ऐं आसमान खां दुनिया खे सॼी खे पैदा करण खां बि अॻ में लोहल महफ़ूज़ पैदा कयो, मलाइकनि खे चई लिखो फिलाणो माण्हू फिलाणे साल में ॼमंदो, मां जे पेट में हूंदो, उहो उनजी उते पेट में रोज़ी, पेट में तूं ऐं तोखे रोज़ी केरु ॾींदो हो, उते तूं कमाईंदे आहीं या ड्यूटी अथई या छा हुई, तूं उते ॻाल्हाए बि कोन सघंदे पेट में, त सिर्फ़ु तोखे का खून जी ज़रूरत हूंदी या दूध जी या छा शइ बि, त अल्लाह उते तोखे रोज़ी केरु ॾींदो, उहो अल्लाह ॾिस उन तुंहिंजी माउ खे यानी सम्झाईंदो त या उन ॾे हिकिड़ो शऊर थी वेंदो त भाउ हींअर खाधो खा या फ्रूट खा या लूणु खा, ॾिसंदे त मां मिटी बि खाइनि थियूं, छाजे लाइ मेट थियूं खाइनि, छाजे लाइ, इहो अंदरि जेको पेट में तूं जा मां हुआसीं न, उन जूं फरमाइशूं हुअनि, हाणे अल्लाह बि थो पूरो करे फरमाइशूं तुंहिंजूं मुंहिंजूं, पेट में ॿार माउ खे चए थो त हीअ खा शइ खा, त हीअ जेको अंदरि वेठो आहे बानो, जेको नंढो वॾो बि थो थिए, इन जी हाजत पूरी थिए, जेको न तूं न ॻाल्हाई पियो, न ॾिसी पियो, न तोखे ताक़त ई तोखे रोज़ी ॾिए पियो माउ जे पेट में, उहो तोखे हींअर छॾींदो, वरी जेॾीमहिल माउ जे पेट मां निकिते त ॾिस तोखे का बि ताक़त न हुई जो पेरनि ते बीही या हली या ॻाल्हाई, त बि ॾिस रोंदे त अल्लाह ताला तुंहिंजे लाइ ॿ नहर हिकिड़ा खोले छॾिया माउ जे सीने मां, थञ पी, ऐं अल्लाह ताला इन थञ में बि तुंहिंजी हर ग़िज़ा पूरी करे छॾी, विटामिन्स, कैल्शियम, हदीद, हॾनि थियण जे लाइ सभु शइ ठाहे छॾी, छाजे लाइ, सिर्फ़ु त इन जे बंदे खे या ज़िंदगी कीअं ई ठहे, कीअं हिन जी जान ठहे, हिन जी सभु हाजत अल्लाह ताला असांजी हाजत पूरी करे छॾी। हाणे उन टाइम में असांखे कहिड़ी ड्यूटी हुई या असांखे कहिड़ी ताक़त हुई या कहिड़ा असीं करे सघंदासीं, पर
पर ॾिस अलाह साईं असांखे उन टे में बि न छॾियो। अलाह केॾो न अज़ीम आहे असांजे मथां, अलाह जो केॾो न असांजे मथां करम आहे। पर असां इंसान जेके हो न त बि असीं अलाह ते नाराज़ लॻा पिया अथव। चऊं था अलाह साईं असांखे छो कोन थो ॾिए, खणी ज़बान सां कोन था चऊं पर असांजी दिलि में इहा शइ आहे ई आहे। असीं नौकर छो हूं, असां चाकर छो हूं, असीं ॿनियुनि में गेल छो था कयूं, असांखे हीअ शइ छो खुटी पई। ॾिस न 99 शयूं इंसान खे मिली थियूं वञनि, हिकिड़ी शइ खुटे थिए त बि अलाह ते नाराज़। इहा हिकिड़ी शइ जो असांखे उलमा जे चवणु आहे त छाजे लाइ जो इंसान जेको आहे अलाह जो दादिलो आहे, इंसान जेको आहे अलाह ताला जो रूह आहे, इंसान जेको आहे अलाह जो सफ़ा प्यारो आहे। जे न त अलाह जी मख़लूक केॾी आहे। जबलनि एतिराज़ कयो त असां जबल छो हूं, असीं झुड़ हुजूं हा, झुड़ एतिराज़ कयो त असीं समुंड हुजूं हा, तारनि एतिराज़ कयो त असीं सिज हुजूं हा, न ठुप कोन्हे। छो जो हू मख़लूक जेकी आहे समअन व ताअ, अलाह जे चवण ते हुक्म ते हलनि था। इहो हिकिड़ो मख़लूक आहे जेको ॿिनि पेरनि ते हले थो, हर शइ ते अलाह ते एतिराज़। अलाह साईं मूंखे ग़रीब छो कई, मां शाहूकार हुजां, अलाह साईं मूंखे साइकिल ॾिनी अथई, मूंखे स्कूटर हुजे हा, जे स्कूटर हूंदो चवंदो छो मूंखे कार हुजे हा, कार हूंदी मूंखे बंगला हुजनि हा, मूंखे छो कॾहिं बि राज़ी कोन थींदो। वेंदे क़यामत ताईं बि अलाह ते एतिराज़ हूंदो इंसान जो। हिकिड़ी हदीस मां तव्हांखे ॿुधायां थो, छो जो हीअ आयत अज़ीम आहे जेको अलाह साईं चए थो वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीबु दअवत दाइ इज़ा दअन फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सही रस्तो उन्हनि खे मिली वेंदो मुंहिंजे चवण ते हलंदा त। हदीस अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी ला अअलमु आख़िर अहलि النار ख़ुरूजन मिनहा व आख़िर अहलि الجنة दुख़ूलन इलैहा। नबी करीम फरमायो त मां तव्हांखे उन जी ॻाल्हि ॿुधायां थो, उन जी अलाह ताला मूंखे ॿुधाई आहे त आख़िरी इंसान दोज़ख मां निकिरंदो ऐं आख़िरी इंसान जन्नत ॾे वेंदो। त आख़िर अहलि الجنة दुख़ूलन الجنة रजुलुन यख़रुजु मिन النار हबवा, दोज़ख मां बांबड़ा पाए निकिरंदो। पोइ ते ॾिसंदो फ़यक़ूलु अल्लाह तबारक व तआला लहू इज़हब, अलाह साईं चवंसि वञ, फ़दख़ुलिल जन्नह, वञ जन्नत ॾे वञ। फ़यअतिहा फ़युख़य्यलु इलैहि अन्नहा मलअ फ़यरजिअ फ़यक़ूलु या रब्बि वजदतुहा मलअ। वेंदो जन्नत जे दरवाज़े ते ॾिसंदो त अंदरि रश लॻी पई आहे, माण्हू घुमनि फिरनि पिया था। चवंदो अलाह साईं मां जन्नत ॾे वियुसि, जन्नत भरी पई आहे। त अलाह साईं वरी चवंदुसि वरी वञ ॾिस, वरी मोटी ईंदो, वरी चवंदो अलाह साईं भरियल आहे, वरी चवंदुसि अलाह साईं वञ ॾिस। फ़यरजिअ फ़यक़ूलु या रब्बि वजदतुहा मलअ, मूंखे त भरियल थी ॾिसण में अचे। फ़यक़ूलु अल्लाहु लहू इज़हब फ़दख़ुलिल जन्नह फ़इन्न लक मिथल दुनिया व अशर अमसालिहा। तूं वञ, तोखे जहिड़ी दुनिया सॼी दुनिया आहे उन जहिड़ी 10 दफ़ा तोखे जन्नत में ॾियां थो। त उहो वञी जन्नत में अलाह साईं हुनखे जंहिंमें चवंदो तोखे दुनिया जी सॼी दुनिया जहिड़ी तोखे 10 दफ़ा जन्नत में ॾियां थो, त हू चवंदो अलाह ताला तस्ख़रु बी, अलाह साईं मूंखे यानी मस्ख़रो थो करे मूंसां, मां ग़रीब, मां दोज़ख मां हींअर निकितो आहियां। अतदहकु बी, मूं ते खिली थो अलाह ताला, व अंतल मलिक, तूं त बादशाह आहीं, पर हाणे मां ग़रीब। त अलाह साईं चवंदो क़द रअयतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबी चए थो अब्दुल्लाह मसूद, मूं नबी करीम खे ॾिठो खिली ॾाढूं ॾिसण पियो अचनि साईं जो। हत बदत नवाजिदु क़ाल फ़कान युक़ालु ज़ालिक अदना अहलिल जन्नह मंज़िला। इहो घटि में घटि जन्नत में जेको माण्हू हूंदो, जेके सॼी दुनिया उन्हनि सॼी दुनिया जो जेको 10 दफ़ा उन जहिड़ो हुनजो मुल्क उनखे मिलंदो। उहा रिवायत हिकिड़ी ॿी अचे थी, उहा मुतवल वॾी रिवायत आहे, इंशाअल्लाह उन जी तफ़सील मूंखे हींअर कान्हे, पर ॿुधायो हूंदो त उहो माण्हू जे जन्नत मां जंहिंमहिल अलाह साईं हुनखे दोज़ख मां कढंदो त चवंदो या अलाह एॾी नेमत अलाह मूं ते आहे जो मूंखे हिन दोज़ख मां अलाह साईं बचायो। हाणे इहो आख़िरी इंसान दोज़ख मां निकिरंदो, सड़ी अंगर कारो थी वेंदो, त वरी पोइ ते दोज़ख ॾे ॾिसंदो, चवंदो त हल मूं जेतिरी अलाह साईं मूं ते नेमत आहे अलाह साईं ॿिए कंहिं ते न कई हूंदी। पोइ ते ॾिसंदो, वरी चवंदो अलाह खे त इहे जन्नत जे भरिसां जेको दरवाज़े जे भरिसां वण आहे, मूंखे इन जे हेठां हुकुम ॾे त मां बांबड़ा बि पाए इन जे हेठां वेही, जान सड़ियल आहे, अंगर थी वियो आहे, ॾोही हूंदो, अलाह ताला असांखे तव्हांखे बचाए, त उन वण जे हेठां बीह। अलाह साईं चवंदुसि फ़दहब इला तहत शजरा, वञी हुन वण जे हेठां बीहंदो, ऐं अलाह साईं ॾिसे थो, अलाह करीम आहे, अलाह खे ख़बर आहे त हीउ चुप कोन कंदो, त वण जे हेठां वेहंदो, वरी आवाज़ु ॿुधंदो जन्नत में अंदरि टहक बि था ॼनि, माण्हू खाइनि पीअनि घुमनि। त अलाह खे चवंदो अलाह साईं मूंखे रुॻो दरवाज़े जन्नत जे दरवाज़े ताईं वेझे, मूंखे रुॻो कर, मां रुॻो ॾिसां अंदरि ऐं थधिड़ी हवा लॻे। त अलाह साईं चवंदो वञ,
या इब्न आदम मां अकफरक, कसम खणंदो अलाह, या अलाह मूंखे कसम वरी तोखां ॿी काश न घुरंदो, मूंखे दर्जे वेझे ताईं बसि रुॻो मोकिल। वरी अलाह साईं चवंदुसि त सचो कसम खणी जा वरी फिरजा न, त चवंदो न या अलाह मां कोन फिरंदो। वरी जन्नत जे दरवाज़े जे वेझे वेंदो, त उते जेॾीमहिल वेंदो त उते ॾिसंदो अंदरि त अलाह नबी किन फरमाए थो त अलाह साईं चवंदो त मूंखे ख़बर आहे त हीउ इंसानु आहे, हीउ सब्र कोन करे सघंदो, वरी बि का शइ घुरंदो। त उते बि वरी अलाह खे चवंदो या अलाह हिकिड़ी शइ घुरां। अलाह साईं चवंदो तो कसम खयां हा मुंहिंजा वॾा वॾा त मां वरी का शइ न घुरंदो। चवंदो अलाह साईं हिकिड़ी शइ भला हिकिड़ी शइ घुरां। चवंदो त घुर पर ॿी का शइ न घुरिजा। चवंदो त बसि हिकिड़ी मूंखे अलाह जो तोखे तुंहिंजी इज़त तुंहिंजी ताक़त जी कसम आहे त मां ॿी का शइ न घुरंदुसि। चवंदुसि अलाह साईं ठीकु, अलाह साईं चवंदुसि ठीकु आहे, छा खपे? चई अलाह साईं मूंखे जन्नत में कहिड़ा ही माण्हू सभु अंदरि खाइनि पिया, मूं कहिड़ो एतिरा ॾोह कया, मां सड़ी जुड़ी ॿाहिरि वेठो आहियां ॿाहिरि दर खां, मूंखे अंदरि दाख़िल कयां। त अलाह ताला चवंदुसि इंसान मञी ख़लुसनी में की इंसान मूंखे तो मां केरु जान छॾाईंदो, तूं असली कोन मुड़ंदे। त चवंदुसि वञ जन्नत ॾे वञ अंदरि। पोइ अंदरि वेंदो, हिकिड़े नहर में विझंदो त उहो हुनजा जेको मुंहुं सड़ियल ऐं सभु निशान ख़तमु थींदा ऐं नौजवान थी वेंदो 33 सालनि जो। त वरी उते ॿाहिरि निकिरंदो त वरी उहो ॾिसंदो, अलाह खे चई मूंखे रुॻो जन्नत मां रुॻो अंदरि थोरो अंदरि घिड़ा, बसि दर ते मां न बीहां। वरी उते बि इंसानु आहे न, वरी लालच, वरी उते सोचींदो त अलाह खां छो न घुरां। त ईअं अलाह खे वरी चवंदो या अलाह हिकिड़ी शइ मूंखे घुरणु ॾे। त अलाह साईं चवंदुसि या इंसान तो हींअर मूंखे एॾा वॾा वॾा वाइदा कया, उहे केॾे या वाइदा? चवंदो अलाह साईं हीअ सभु माण्हू जन्नत में अंदरि घुमनि फिरनि था, मूं तुंहिंजो कहिड़ो अहिड़ो ॾोह कयो भला मूंखे बि अंदरि वञा, मूंखे हिकिड़ो बंगलो ॾे, हिकिड़े बसि उन बंगले में वेहा मां हुरुनि सां मज़ा वठां। त अलाह साईं चवंदुसि मञी ख़लुसनी मिनक, तो मां मूंखे केरु बचाईंदो इंसान, तूं अजीब आहीं। चवंदो एॾा कसम मुंहिंजा हींअर खयां अथई, यको होॾां दोज़ख खां निकिरी खां वठी कसम खणंदो आयो आहीं। त चवंदुसि वञ हिकिड़ो बंगलो तोखे आहे जन्नत जो, वञ। त उते वञी ॾिसंदो त अलाह ताला चवंदो, नबी करीम खे ॿुधायो त इन्नहु यरा अन्नहु ला सब्र लहु अलैहि, सब्र न करे सघंदो। अलाह साईं मूंखे हाणे बंगलो बि ॾिनो, दोज़ख में बचायो, नहर जन्नत मां कौसर मां बि विझी तिंजी आयुसि। वरी उते चवंदो या अलाह मूंखे अञा हिकिड़ी उमेदु आहे तो में। त अलाह साईं चवंदो या इब्न आदम, यानी अञा तूं घुरी थो, तूं केतिरा कसम वॾा वॾा मुंहिंजा खयां। त चवंदो अलाह साईं आख़िरी शइ थी, आख़िरी शइ मां तोखां घुरां थो, वरी मूंखे तुंहिंजा कसम ऐं सभई नाले अर रहमान जो कसम, अल मलिक जो कसम, क़ुद्दूस जो कसम। इंसानु रुॻो कसम खणंदो अलाह जा वॾा वॾा, मां वरी का शइ न घुरंदुसि। पोइ अलाह साईं खिलंदो ऐं मलाइकनि खे चवंदो हिनखे हर शइ ॾेई छॾियो जन्नत में, जेॾे वञे घुमे फिरे, हीउ मूंखां मुड़ंदो कोन घुरनि खां, कसम खणी केॾा बि घुरे थो। नबी करीम पोइ उन हदीस में खिलियो, खिली रिवायत में अचे त नबी करीम पोइ हिते किरण ते थी वियो, ॾाठो पियो ॾिसण में त इंसानु अहिड़ो शइ आहे, अहिड़ो इंसानु शइ आहे जो अलाह खां पिया घुरंदो ऐं मुड़ंदो कोन। सो अलाह ताला हीअ असांखे चए थो न, इदा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीब दाअवत दाई। अलाह साईं चए थो मुहम्मद तोखां पुछंदा त अलाह असांखे उनखे कीअं पुकारियूं, वॾे आवाज़ सां नंढे आवाज़ सां। नबी करीम उन्हनि खे चवंदो त अलाह साईं तव्हांखां सफ़ा वेझो आहे, वॾा आवाज़ न कयो दुआ में या घुरण में। छो जो ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त अद्दुआ हुवल इबादा, ये सुनन अबी दाऊद सहाहुल अलबानी। आयत में अलाह ताला चए थो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब, अलाह साईं चयो त मूंखे पुकारियो, मूंखे सॼो, मूंखां घुरो। उदऊनी अस्तजिब लकुम, मां तव्हांजी दुआ क़बूल कयां। इन्नल लज़ीना यस्तकबिरून अन इबादती, ॾिसो न हाणे अलाह साईं असांखे हिते डपु ॾिए थो त मतां तव्हां तकबुर कयो, मूंखां न घुरो। इन्नल लज़ीना, उहे जेके आहिनि जेके मुंहिंजे दुआ खां लहराइनि था, यस्तकबिरून अन इबादती, जेके मुंहिंजे पुकारण खां, मूंखे सॾु करण खां वॾाई था कनि या पासो था कनि, नथा घुरनि। सयदखुलून जहन्नम दाखिरीन, इहा सूरत गाफ़िर 60 आयत। अलाह साईं चए थो जेको मूंखां न घुरंदो, मूंखे न पुकारींदो, मूंखे न सॾु कंदो, उनखे मां दोज़ख में विझंदुसि। ॾिसो न, हिकिड़ो इन जो मक़सदु आहे त दुआ हिकिड़ी असांखे हर टाइम अलाह खां घुरणी आहे। सभु छा चऊं उन्हनि जे बारे में जेके अलाह जे औलिया जी क़बरुनि ते वञी पवनि था, ओ फलाणा ओ फलाणा ओ फलाणा, अलाह जे अॻियां इहो कहिड़ो मुंहुं खणी क़यामत ॾींहुं बीहंदा। तव्हां क़ुर कोन पढ़ियो, जिथे किथे मां तव्हांखे चवां थो मूंखे पुकारियो, मूंखे सॾु कयो। अचे तव्हां मईतनि खे था सॾु कयो, जेके मुर्दा थी विया, हॾा थी विया, जा उहे जन्नत में हूंदा,
उन्हनि खे पुकारियो था मूंखे छॾे ॾिनो, उन्हनि जो बि मालिक मां, तव्हांजो बि मालिक मां, उन्हनि खे बि रोज़ी मां ॾियां, तव्हांखे बि रोज़ी मां ॾियां, तव्हां शिरक में अचे पियो तौहीद खे छॾे ॾिनो। त इहो हिकिड़ो ॾाढो वॾो शिरक था कनि इंसान, अलाह खां परे था थियनि। इहो हिकिड़ो अलाह सां बचाए, बाक़ी इहो कमु वॾो हिकिड़ो ॾुखियो आहे। अलाह ताला ॿी जॻह में चए थो उदउ रब्बकुम तदर्रुअन व खुफ़िया इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन। दुआ अलाह खां घुरो हर शइ इतिदाल ऐं सही, ऐं कंहिं माण्हुनि खे पिटियो ज़ुल्म सां न, अलाह साईं इतिदा न कंदो आहे ऐं ज़ुल्म न कंदो आहे। वरी ॿी जॻह ते वला तुफ़सिदू फिल अर्द बअद इस्लाहिहा वदउ ख़ौफ़न व तमअ इन रहमतल्लाह क़रीबुम मिनल मुहसिनीन। अलाह साईं चए थो, इहा सूरत अल आराफ़ में चए थो त वला दुनिया ज़मीन खे तव्हां ख़राबु न कयो, वला तुफ़सिदू फिल अर्द बअद इस्लाहिहा, जेसिताईं अलाह साईं ज़मीन खे ठाहे ॾिनी आहे तव्हांखे, ख़ौफ़न व तमअ, अलाह खे सॾु वदउहु ख़ौफ़न व तमअ, सॾु कयो अलाह खे, पुकारियो अलाह खे, जेॾीमहिल ड्रिजो जा तव्हांखे लालच हुजे त अलाह खे पुकारियो। इन रहमत अलाह जी रहमत वेझे आहे, क़रीबुम मिनल मुहसिनीन। इहा सूरत अल आराफ़ में अलाह ताला इहो चए थो। ॾिसो सॼे क़ुर में अलाह साईं असांखे इहो ई चए थो त मूंखां पुछो, इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन, ऐं ज़ुल्म न कयो दुआ में, ऐं उहो ख़ुफ़िया इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन। जिथे किथे अलाह साईं इहो चए थो त तव्हां घुरो अलाह खां। ते हिकिड़ो किसो यादि थो अचे ॾाढो भलो, इंशाअल्लाह इहो किसस में इंसान जी दिलि जी हिकिड़ी यानी ख़ुशी थी थिए जेॾीमहिल ताबिईन जा जेके मुजाहिद हूंदा, साहिबनि जो औलाद हूंदा। त हिकिड़ो किसो अचे थो, उन में किसे में इहो आहे त अबी सब्रत नख़ई, इहो हिकिड़ो ताबई हो मुजाहिद हो, जहाद त अचे पियो पंहिंजे गॾ ते, ॻोठु वञे पियो कूफा जे शहर ॾे वञे पियो, रस्ते में कुदरती अलाह ताला जे हिन गॾ बीमार थी पियो छा वाट ते, रजुल असुल ही यमन खां हो पर मोटे वञे पियो। फलम्मा कान बिबाद तरीक़ नफ़क़ अल हिमार, रस्ते में सुतो राति जो उथियो, सुबुह जो उथियो त गॾह त मरी वियो। त हिन छा कयो, हिन सबरा इहो जेको ताबई हो, इन छा चयो, वञी वुज़ू कई, वुज़ू करे ॿ रकातूं पढ़ी, पोइ ॾिस दुआ छा थो करणु, अलाह खे कीअं पुकारींदा, अल्लाहुम्मा इन्नी जिअतुक मिन मदीनति दफ़ीना, चई अलाह मां मुजाहिद थी निकितो आहियां फिलाणे ॻोठ मां, मुजाहिदन फी सबीलिक इब्तिग़ा मरज़ातिक, तोखे तुंहिंजे चवण ते मां निकितो आहियां, तोखे तुंहिंजी रज़ा ते मां निकितो आहियां, अना अशहदु अन्नक तुहयिल मौता, मूंखे पक आहे तूं मुअल शइ खे बि जेरो कंदो आहीं, तूं मुअल शइ खे बि जेरो कंदो आहीं। व तबअतु मन फिल क़ुबूर, क़बरुनि वारनि खे बि तूं उथारींदे हिकिड़े ॾींहुं। ला तजअल लिअहदिन अलैया अल-यौम मिन्ना, मतां अॼु कंहिंजो मूं ते थोरो थिए त इलैक अहदिन अलैया मिन्ना अतलुबु इलैक अल-यौम अन तबअत हिमारी, या अल्लाह मुंहिंजे गॾ खे जेरो कर, मां कंहिंखां न वई न ॿी का शइ, मां कंहिंखे मिर्च छो कयां त मूंखे खणी हलो। त उन माण्हुनि जे अॻियां उन गॾ मुअल्लो उथियो, कन पंहिंजा छंडियईं। ज़कर इब्न अबी दुनिया हादिहिल क़िस्सा है, बिदायो निहाय में क़िस्सा आहे त हीअ उन चयो त अना माना इहो उन इब्न अबी दुनिया चयो त उहो गॾह जेको असीं कूफा में ॾिसंदो ॾिठुमि, त जेॾीमहिल उते पहुतो त पंहिंजो सामान धामान लाहे ऐं गॾह खे खपाए पियो बाज़ार में। क़ाल शाबी फ़अना रअयतु, इमाम शाबी जेको वॾो इमाम उन चयो अना रअयतुल हिमार बीअ अ युबाअ फिल कूफा, बिदायो निहा में। ॾिसो अलाह ताला खे वॾी ताक़त आहे, हर शइ करे सघे थो, पर जेॾीमहिल असीं सादिक़ हुजूं, असीं दिलि जा पाक हुजूं, अलाह सां असांजी सॼी ज़बान उन सां हुजे, दिलि सां हुजे। अलाह ताला क़ुर में चए थो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, इंसान कोशिशि करे त दिलि साफ़ हुजे, अलाह खे पुकारे, ख़ालिक मालिक खे, हिकिड़े अलाह जे नाले खे असां उनजी माना सम्झूं, क़ुर खे सम्झूं, क़ुर पढ़ूं, निमाज़ पढ़ूं, अलाह जा हक़ पूरा कयूं, पोइ अंगल कयूं अलाह खे। अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनि खे तौफ़ीक़ ॾिए। हादा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।